सिंधी सोशल मीडिया जा नाज़रीन, ख़ुदकशी जो हिकु तमामु वॾो सबबु घरेलू रंजिशूं पिणु आहिनि। जीअं पाकिस्तान जे हिकु अख़बार जी ख़बर आहे, हिकु नौजवान बाबुल इस्लाम सिंध जे शहर रोड़ी थाणे जे हद में घरेलू मसइलनि खां तंग अची ख़ुदकशी करे वरिती। घरेलू रंजिशूं वॾो तबाह कंदड़ मर्ज़ आहे। भलाई इन में आहे त इंसान झेड़नि झटनि जे नुक़साननि खे पंहिंजे पेश नज़र रखे ऐं झेड़े झटे खां बचंदो रहे। बिलफ़र्ज़ जेकॾहिं को बिला वजह असां सां झेड़ो बि करे त असां पंहिंजे गुस्से ते कंट्रोल कंदे हक़ ते हुअण जे बावजूदि झेड़े खां परे रहूं। यादि रहे, जेको ख़ुशि नसीब हक़ हुअण जे बावजूदि झेड़ो न करे, इंशाअल्लाह अज़्ज़ वजल उन जो बेड़ो पार आहे। जीअं त नबी अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फरमाने जन्नत निशान आहे, जेको हक़ ते हुअण जे बावजूदि झेड़ो नाहे कंदो, मां उन जे लाइ जन्नत जे अंदरूनी किनारे में हिकु घर जो ज़ामिन आहियां। फरमायूं, बानो ईमान जे हक़ीक़त में उन वक़्त ताईं कमाल खे नथो पहुची सघे जेसि ताईं उहो हक़ ते हुअण जे बावजूदि झेड़ो न छॾे। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स खे लाइक्स, फॉलो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो।